तव्हांजा हिन वक़्तु मूंखे ॿ फ़र्ज़ंद बि वेठल नज़र अचनि था, सवेर बि मुलाक़ात थी। कीअं तव्हांजो औलाद सां रिलेशन आहे, केतिरा ॿार आहिनि तव्हांखे, ऐं सियासत खे वठी करे हुननि जो छा रिएक्शन हूंदो आहे? ख़ुशि थींदा आहिनि तव्हांजी सियासत खे ॾिसी करे, या कॾहिं तव्हांखे चयो आहे त यानी बसि हाणे स्किप करे छॾियो, जेको पंहिंजो बिज़नेस वग़ैरह आहे उनखे संभालो एंड लेट्स जस्ट कंटिन्यू दैट? इन लेवल ते त कॾहिं हिननि मूंखे कोन चयो आहे। अच्छा, मना न कयो आहे, ख़ुशि आहिनि तव्हांजे कम खे ॾिसी करे? ख़ुशि आहिनि। बाक़ी इहो त एजुकेशन वाइज़ मुंहिंजा हू टोटल 2 पुट आहिनि। इहे हिकिड़ो वॾो डॉक्टर आहे, BDS के अथसि। अच्छा। नंढो जेको आहे उहो लॉ में आहे, ग्रेजुएशन करे चुको आहे, हाणे ॿार ऐं मास्टर्स करे पियो UK मां। उमेद आहे इहो बि इंशाल्लाह इन साल ई फाइनलाइज़ करे वेंदो पंहिंजी एजुकेशन। ऐं मुंहिंजो हू तालुक़ हिननि जो आहे कहिड़ो दोस्ताणे क़िस्म जो तालुक़ आहे या सख़्त क़िस्म जो तालुक़ आहे? डिॼंदा आहिनि तव्हां खां ॻाल्हि करे? ख़ैर असां हुननि खां बि पुछणु वञूं पिया, हीअ तव्हां चओ पिया दोस्ताना तालुक़ मुंहिंजो। अच्छा, हर ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदा आहिनि? इहो ख़ैर हुननि सां पंहिंजी शेयर कंदो आहियां, हीअ पंहिंजी शेयर कंदा आहिनि। तव्हां बि पंहिंजी शेयर कंदा आहियो? अच्छा, सभु मतिलबु तव्हांजी क्रश केरु हुई कॉलेज जे ज़माने में, अहिड़ियूं ॻाल्हियूं शेयर कंदा आहियो तव्हां? अहिड़ी ॻाल्हि का हुई कोन, न त हुजे हा ज़रूरु शेयर कयूं आहे। हाले सभु कम ऑन। ख़ैर असां इहो तव्हां खां पुछूं था अॻिते हली करे। अच्छा, सो छा तवक़ो तव्हांजूं एक्सपेक्टेशन्स आहिनि तव्हांजे ॿारनि खे वठी करे? छा तव्हां बि चाहियो था त हू बि तव्हां वांगुरु सियासत में अचनि, जीअं त हुननि जी फील्ड्स बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि, त छा एक्सपेक्ट कयो था तव्हां? पंहिंजे औलाद खे ईअं चवंदा आहिनि भई पंहिंजी जेको तव्हांखे सही सम्झ में अचे उहो ई कयो। ओके। तव्हांखे पॉलिटिक्स सुठी अचे थी पॉलिटिक्स कयो, सही। तव्हांखे बिज़नेस सुठो लॻे बिज़नेस कयो, तव्हांखे पंहिंजो कोई जॉब करणी आहे किथे। सो ॿार हर माण्हू पंहिंजी पंहिंजी सोच खणी ईंदो। मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो आहे त असां वटि जेको आहे सो जीअं ज़मींदारी कल्चर इंटीरियर सिंध में आहे, हू हर ज़मींदार चाहींदो मुंहिंजो पुटु ज़मींदार थी वञे या फलाणो थी वञे। मुंहिंजो ईअं न आहे। अक्सर करे असां इहो ॾिठो आहे त सियासतदान चाहींदा आहिनि मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीउ उहो बि सियासत में अचे। मुंहिंजो हिननि खे फ्री हैंड आहे, जेको तव्हांखे सही लॻे तव्हां पंहिंजे लाइ सुठो सम्झो था उहो ई कयो, ऐं इहो ई बेस्ट हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में ॿारनि लाइ। छो त हर कंहिंजी पंहिंजी ज़बरदस्ती आऊं हिननि खे डॉक्टर इंजीनियर नथो करे सघां, ज़बरदस्ती पॉलिटिशियन नथो करे सघां। हर कंहिंजी पंहिंजी आहे। मुंहिंजी हिननि खे फ्री हैंड आहे, भई जेको तव्हांखे जेको सही लॻे उहो तव्हां पंहिंजो। पोइ तव्हां नथा चाहियो त तव्हांजी लेगेसी खे कोई जारी रखे तव्हां खां बाद बि? इहा त सर लाज़मी ॻाल्हि थींदी हूंदी, कंहिं न कंहिं पुट खे त चवंदा हूंदा तव्हां। ॾिसो सर, तव्हांजो ॿियो पुटु हा बि करे थो। जी। पहिरीं ॻाल्हि त हीउ अञा एजुकेशन फाइनल करे वठे, पोइ हिनखे जेकॾहिं मुनासिबु लॻंदो त हीउ कंदो, न हूंदो त न कंदो। सही। क्रिकेट वारी ॻाल्हि रहिजी वई त क्रिकेट जो शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो? ऐं शाम जेको आहे हाणे त फ़िलहालु नाश्तो हले पियो, असां सर जा तव्हांखे ज़बरदस्त क़िस्म जा शॉट्स बि ॾेखारणु वञूं था त हू केतिरा सिक्सिस लॻाईंदा आहिनि एंड हाउ गुड ही इज़ एट इट। सो इन जो शौक़ु भला तव्हांखे कीअं पैदा थियो? बचपन खां जीअं असां हिकिड़ो जंहिं ज़माने में प्राइमरी एजुकेशन में, उन ज़माने में पंहिंजी टीम ठाहीसीं ज़करिया क्रिकेट क्लब जे नाले सां। उन क्लब खे असांजो कप्तान साहिबु हींअर उन टाइम जो कप्तान बि मौजूदु आहे असां सां गॾु। अच्छा, ज़बरदस्त। हिकिड़ो स्टार्ट थियो, उन वक़्त खां पोइ उनखे जारी रखियोसीं। उहो हिकिड़ो उन ज़माने में त क्रिकेट खेॾण जो शौक़ु हुयो, उन खां पोइ जेको शौक़ु रहियो उहो इहो रहियो त फिटनेस खे बरक़रार रखण लाइ ऐं असांजे नौजवाननि खे अॻिते आणण लाइ ज़ाहिर असांजो हिकिड़ो पंहिंजो रोल अदा कयूं था, असां नौजवान अॻिते अचनि।